अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद कयां थो तव्हां सभु ठीक ठाक ऐं खैरियत सां हूंदव। अॼु जी अपडेट में सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों, हलूं था अॼु दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी अपडेट जेका आहे इहा तव्हां सां मां शेयर कंदुसि ऐं तव्हांखे कहाणी ॿुधाईंदुसि अचण वारी एपिसोड में आख़िर दुलाब जी कहाणी छा बीहण वारी आहे। दोस्तों, पोइ किस तरह मां तव्हांखे ॿुधायो त सफ़ा कमज़ोर बणिजी वेंदो शानवाद ख़ान। पुलिस उनजो को बि चयो न वठंदी। तव्हां ॾिठो ईअं ई थी रहियो आहे। मां तव्हांखे इहो ई ॿुधायो त मंसूर शानवाद ख़ान खे न रहदन वारा मारींदा, न मुराद वारा, न मंसूर ख़ान। इन खे पुलिस जे ज़रिए मंसूर ख़ान हथीको कराईंदो। तव्हां ॾिठो त हाणे पुलिस जेको आहे जे ख़िलाफ़ु एफआईआरूं बि कटे पई ऐं मंसूर ख़ान जो साथ बि ॾिए पई। यानी हाणे शानवाद ख़ान जा आख़िरी ॾींहं अची बचा आहिनि। जीअं जीअं हाणे एपिसोड अॻिते वधंदा दोस्तों, हाणे छो त वधि में वधि 18-20 किस्त 17 बचियूं आहिनि अची। इन्हनि जे अंदरि इन खे पूरो कयो वेंदो शानवाद ख़ान खे। अचण वारे एपिसोड में नामालूम ते एफआईआर कटी वेंदी। मंसूर ख़ान स्पीकर चवंदो नामालूम एफआईआर कटियो ऐं पोइ शानवाद ख़ान वेंदो ई कोन। ऐं शानवाद ख़ान खे गुस्सो ईंदो त हर टाइम मंसूर ख़ान जे कच्छ में वेठा आहिनि पुलिस वारा। मुंहिंजी ॻाल्हि नथा ॿुधनि, मां ॿाहिरियों बि थको आहियां। ऐं रहज़न ऐं जेको आहे मुराद वारा बि फ़िलहालु सुकून में आहिनि। मतां विच में सोढल का हरकत करे ऐं गुलपरी वारो मसइलो छेड़े थी सघे थो, न त न थींदो। दोस्तों, फ़िलहालु ॿई धुरियूं सुकून में आहिनि ऐं तमामु जल्द इन्हनि जो ठाह मंसूर ख़ान कराए छॾींदो।